टंडो मोहम्मद खान के पास एक दोस्तन गाल सच्ची गाल दोस्तन जो सही ते टंडे मोहम्मद खान में को पठान होयो टांगो हलाइंदो हो घोड़ो हलाइंदो हो रात जो ने पठान जो घोड़ो बीमार थी पियो रातों की रात में घोड़ो मरी पिस पठान अची परेशान थियो मुझो गुजर घोड़े ते हाणे गुजर मुझो छाते थींदो पोच तो शैतान इनके दिल में ख्याल वेदो त हितो सिंध जा माण्हू अबो जा माण्हू हन सिंध जा माण्हू सादा माण्हू हन रातों की रात में उन्हें पठान छा कयो जो रोड जे भरसां कबर खोटे उन्हें घोड़े के पूरे करे कबर मथों ठाहे पग रखी छिमकार ॾेई सुबुह जो मंजी रखी करे वेही रहियो जेको भी उतो माण्हू गुज़रे पियो अड़े ही छाहे चई साईं बाबा घोड़ेल शाह पीर आ नालो छा रखे बाबा घोड़ेल शाह रात मूंखे न्याय मिलियो आहे हिते बाबा घोड़ेल शाह हिकिड़ो पीर आयो आहे परे खां जेको बे औलादी ते ईंदो औलाद वारो थी ईंदो बीमार ईंदो बीमारनि खे शफ़ा मिली वेंदी जेको वञे हुनखे बसि ईअं हिकिड़ो हमरा हुयो सारनि जी गाॾी पियो काई वञे सो हुनखे चई बाबा घोड़ेल शाह जे लाइ कुझु नज़रानो ॾेई वञे हुन चयो छाजो घोड़ेल शाह थोरो जो अॻिते वियो त गाॾीअ जी सराई भॼी पियसि जीअं जो हुन मुसलमान जी सराई भॼी पई अचे हुनखे सिर जी लॻी त साईं घोड़ेल शाह सराई भॻी आहे अॻिते सिर नींदो सॼी गाॾी सार जी अचे हुन पठान खे ॾिनई महिरबानी कर साईं खां माफ़ी वठी ॾे मां तौबा कई ॿी न साईं हुन गाॾी वारे मशहूरु करे छॾियो असांजे नौशारे फ्रेज़ खां अॻिते था नांगो शाह पीर आहे हिकु नांगो शाह रोड ते ई था दरबार आहे वॾी जेके बि सवारियूं वेंदियूं तक़रीबन उहे सवारियूं उते बीहनि सो मूं सां हिकिड़ो ड्राइवर नओं मिलियो हिकु प्रोग्राम हुयो मोरे सो उते ड्राइवर बीह रहियो मां चयो छो बीठे चई साईं नांगो शाह आड़ो जज़्बाती पीर आहे जेकर हिते पंजर पिया कनि न ॾिना त गाॾी अॻिते न हलंदी आहे त कल्टी थींदी आहे पंचर थींदी आहे हादसो थींदो सो मां चयोमांसि अॼु तजुर्बो कयूं था अॼु तूं पंजर पिया न ॾे ख़ुदा जो वास्तो अथई जेकर तोखे को नुक़सानु थियो त हुनजो ज़िम्मेवार मां आहियां सो वियासीं जलसो करे वापसि मोटी आयासीं कंडियारे पहुतासीं मां चयोमांसि तुंहिंजी गाॾीअ खे कुझु नुक़सानु थियो चईसीं तव्हां वाह बीहो मां चयोमांसि माना साईं नांगे शाह खे पतो आहे त वहाबी मुंहिंजा माण्हू हन तंहिंजे करे वहाबी जेकर कुझु बि न ॾींदो इन्हनि खे नुक़सानु कोन थींदो बाक़ी मुशरिक या बिदअती पंजर पिया न ॾींदो या त गाॾी कल्टी थींदसि या पंचर थींदसि या बांह भॼंदसि या घर किरंदसि छो त वहाबी ख़ुदि अलाह वारा ख़ुदि वहाबी आहे उन्हनि जो नज़रो आहे त वहाबी भली कुझु बि न ॾियनि एॾां लाड़ जे पासे जा वरी अहमद राजो उन वरी अहमद राजे जा वरी पाॾा मशहूरु मां जो एॾां प्रोग्राम सां वियुसि त ईअं पाॾा घुमनि पिया खुले आम जीअं दुल पई घुमंदी आहे जंहिंजी पोख में वञनि त सॼी पोख भेलजी वञे केर बि पाॾे ॾे आङुर जो इशारो बि न कंदो साईं जो पाॾो आहे असांजे हितां उत्तर सिंध जा के खोसा हितां विघड़ी ओॾाहीं विया जहिड़ो करे हितां हाणे हुननि चयो असांजो गुज़र छाते थिए पोइ इहे पाॾा जो घुमनि पिया खुले आम पोइ किन पाॾनि खे पिड़ीअ ते विकिणी आया किन पाॾनि खे कुही खाधी साईं अहमद राजे जा मुरीद अची परेशान थिया ॼणा साईं जा पाॾा खुटंदा ही छा आहे पाॾा खुटंदा था वञनि ॻोल्हा कयो पाॾा केॾे विया पोइ ख़बर पवंदो न वहाबी आया आहिनि जेके पाॾा कुहंदा था वञनि विकिणंदा था छो त साईं अहमद राजो पाण वहाबी हुयो तंहिंजे करे साईं अहमद राजो चए थो त वहाबी भली मुंहिंजा पाॾा कुहनि या खाइनि या विकिणनि इन्हनि खे कुझु बि न थींदो बाक़ी मुशरिक या बिदअती जेकर पाॾे ॾे मेरी अखि सां निहारींदो त अखि निकिती पई हूंदसि सो साईं घोड़ेल शाह मशहूरु थी वियो साईं सची ॻाल्हि अथव पोइ उतां जे असांजे कंहिं वॾेरे खे न्याय मिलियो त हिते दरगाह ठाहिरां साईं वॾी दरगाह बि ठही वई कंहिंखे न्याय मिलियो त हिते मोटर हणा साईं मोटर लॻी आहे मुसाफ़िर खाना ठही विया बसियूं भरिजी पियूं अचनि मायुनि जूं साईं बाबा घोड़ेल शाह वॾो करामत वारो पीर आहे
बे औलादी औलाद वारो बणिजी वञे, वॾी रश थी वई, वॾी आमदनी शुरू थी वई। पोइ तो असांजा सैयद सुहारा उन्हनि खे अची पेट में वकड़ पिया, भेणा पीर असांजो पठाण जो छा वञे, भेणा शाह असांजो ई पठाण पिशावर जो, इहो हिते अची कीअं हिते आमदनी पियो थो खाए। सो उन्हनि केस कयो, जज खे चऊं त हीउ अबो ॾाढो असांजो पठाण जो वास्तो ई घुरंदा था। सो हीउ पठाण ईअं आयो आहे, कब्ज़ो अची कयो अथई असांजी दरगाह ते। सो जज चए थो वाक़ई शाह शाहनि जो, सैयद सैयदनि जो, पठाण जो छा वञे। जो जज साहब फतवा खणी आया, अची पठाण खे चयूं त हीउ पीर असांजो आहे, राति ताईं तोखे मोहलत आहे, सुबुह जो पंहिंजो सामान खणी दरगाह जूं चाबियूं असांजे हवाले कर। पठाण अची राति जो परेशान थियो, भेणा घोड़ो मुंहिंजो वरी कब्ज़ो ई था, घोड़ो मुंहिंजो कब्ज़ो ई। सो कावड़ में राति जो चंचूरे सां उहा क़बर खोटे करे घोड़े जूं टंगूं ऐं हॾा कढी करे उन क़बर जे मथां रखी छॾियईं। सुबुह जो असांजा सैयद सुहार आया, बा ॾे दरगाह जूं चाबियूं। हिन जो दरगाह जूं चाबियूं ॾिननि, सैयद जो अंदरि वञनि त भेणा घोड़े जूं टंगूं ऐं हॾा मथां पिया आहिनि। अड़े ज़ालिम ही छा कई? पठाण अचनि, यही तुम्हारा बाप दादा घोड़े शाही यही। हाणे इन्हनि माण्हुनि खे असां छा सम्झायूं? ये तुम्हारा बाप दादा घोड़े शाही यही। अहिड़ा ई मिठाणे जे पासे जे पीर अली गुअर शाह सूफ़ी फ़क़ीरो गेड़ू हिकिड़ो आहे, हिते चक जे भरिसां, नालो छा अथसि? हज़रत हंबा। हज़रत हंबा नालो अथसि छा? हिकिड़ो हिते आहे सूफ़ी फ़क़ीर, ॿिया वरी हुते। असांजा जोगी फ़क़ीर बि के सूफ़ी आहिनि, उहो सची ॻाल्हि आहे। हिकिड़ो जोगी फ़क़ीर सूफ़ी कुतो कुतीअ जे मथां चढ़ियो वेठो त कुते खे चए पियो, साईं तव्हां पाण पोतल सरकार, साईं तव्हां पाण, कुते खे पियो चए। हाणे मुस्लमानों असां इन्हनि सूफ़ियुनि फ़क़ीरनि खे छा कयूं जेके कुते खे कयूं वेठा आहिनि? साईं तव्हां पाण पोतल सरकार आहियो। इन्हनि खे असां कहिड़ो इस्लाम सम्झायूं, कहिड़ी तौहीद सम्झायूं? तो उते पीर अली गुअर शाह जे मुरीदनि सूफ़ियुनि फ़क़ीरनि, हू जो मरी वियो पीर साहब, त हुनजे मरण खां बाद हुनजो कुतो बि मरी वियो। त हुननि सूफ़ियुनि फ़क़ीरनि ज़ालिमनि छा कयो जो दरगाह जे ॿाहिरों कुते जी क़बर ठाहियूं, कुते जी क़बर जे मथां पड़ विझी छॾियऊं। जेको बि सूफ़ी फ़क़ीर अचे त पहिरीं कुते ते सलाम करे, कुते ते कुल पढ़ी करे पोइ पियो दरगाह में वञे। पोइ असां निसार कमशनर जेको सिद्दीकी साहिबु हुयो, उन ॾे वियासीं, भेणा उन पुलिस उन खां वरितीसीं त भेणा हीउ कहर, भेणा कुते ते कुल पिया था पढ़जनि, कुते खे पिया था सलाम कनि माण्हू। पोइ उन पुलिस ॾिनी, पोइ असां वञी देवबंदनि उते पुलिस जे पहरे में क़बर खोटे करे कुते जो लाश कढियो। अहिड़ी जहालत थी रही। हाणे इहा जहालत ख़तमु कीअं थींदी? इहा ख़तमु थींदी इल्म सां। तव्हांखे ख़बर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां अॻु में माण्हू बेजान पथरनि ऐं बुतनि जी पूॼा कंदा हुआ, पर मुंहिंजे साईं जे मदरसे में जेके उहे दाख़िल थिया त उहे अल्लाह जी पूॼा करण में शुरू थी विया, अल्लाह जी इबादत करण में शुरू थी विया। जेके ज़ालिम हुया, जॾहिं मुंहिंजे सोणे नबी जे मदरसे में दाख़िल थिया त ज़ालिम आदिल बणिजी विया। जेके पंहिंजे नियाणियुनि खे जेरे क़ब्र में पूरींदा, जॾहिं मुंहिंजे सोणे नबी जे मदरसे में दाख़िल थिया त उहे पंहिंजे नियाणियुनि जा पासदान ऐं पहरेदार बणिजी विया। जहालत ख़तमु थींदी मदरसनि सां। पोइ साईं मोहम्मद मुराद साहिबु ॻाल्हि पियो करे त बरेली पियो वाइज़ करे सखर जी ॻाल्हि। पोइ पंहिंजे बरेली दोस्तनि खे चई, अड़े ज़ालिमो, तव्हां रुॻो पंहिंजा पैसा यारहनि ते, ख़तमनि ते, दुरूदनि ते, टीजनि ते, चालीहनि ते था ख़र्च कयो। जन्म रुॻो ख़तम ई मुला था तयारु पिया थियनि। ही देवबंदी पंहिंजा पैसा मदरसनि ते था ख़र्च कनि। हिननि जे पैसनि मां हाफ़िज़ पैदा था थियनि, कारी पैदा था थियनि, मुहद्दिस पैदा था थियनि, मुफ़स्सिर पैदा था थियनि, मुबल्लिग़ पैदा था थियनि, कारी पैदा थिया अथनि। तव्हांजे पैसनि मां रुॻो ख़तम ई था, मुला पैदा था थियनि।
पर अल्हम्दुलिल्लाह उन मौली साहब जे इन लफ़्ज़नि जो जमायत ते कोई असर न थियो। जमायत चयो असां ये ख़त्म आहे, दुरूद ये चालीहा आहे, टीजा आहे, यारियूं बंदि कोन कंदासीं। असांखे ख़त्म ई मुल्लनि जी ज़रूरत आहे, असांखे मौलवियुनि मुदरिसनि आलिमनि हाफ़िज़नि ऐं कारनि जी ज़रूरत कान्हे का। पर यादि रखो मुसलमानो, उलमा देवबंद जे पोयों लॻण वारो मुबारक हुजे तव्हांखे जो तव्हांजो तालुक़ उलमा देवबंद सां आहे, तव्हांजो तालुक़ आलिमनि जी जमात सां आहे, इल्म वारनि जी जमात सां आहे। मुंहिंजे साईं फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, पाण फरमायूं नबियनि जा वारिस आलिम अथव। नबियनि जो वरसो दिरहम ऐं दीनार न आहे, दुनिया दौलत नबियनि जो वरसो न आहे। नबियनि जो वरसो आहे त इल्म आहे। जेकर तव्हांखे हक़ीक़त ॾिसणी आहे, जेकर तव्हांखे हक़ वारो रस्तो ॾिसणो आहे, पूरे पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया जो चक्कर लॻायो। जेकर तव्हांखे इल्म वारा मिलंदा त उलमा देवबंद वारा मिलंदा। उलमा देवबंद में भी वरी जेका हक़ जी जमात, उलमा देवबंद के भी जेकर तव्हां चूंडींदव, उन जो भी इंतखाब कंदव त उलमा देवबंद में जमियत उलमा इस्लाम, सालिहनि जी जमात, बुज़ुर्गनि जी जमात, वलियनि जी जमात, सब खां वधीक आलिम आहिनि त इन जी जमात जमियत उलमा इस्लाम में आहिनि। नारे ताम कायद जमियत हजरत मौलाना फजल रहमान। तव्हांखे हक़ जी जमात नबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो ॾेई विया त मुंहिंजा वारिस केरु आहिनि? आलिम। हाणे तव्हां ॾिसो त कहिड़ी तंज़ीम में, कहिड़ी जमायत में आलिम घणा आहिनि। पोइ जिते आलिम घणा आहिनि उन्हनि जे पोयों लॻो। पोइ इंशा अल्लाह जेकॾहिं इहे आलिम जन्नत में वेंदा त असां बि इन्हनि सां गॾु वञी जन्नत में तालुक़ रखंदुमि आलिमनि सां। त मुंहिंजा मोहतरम साथियो, ला इलाहा जो मक़सदु इहो आहे त कानून कंहिंजो हुजे। कानून कंहिंजो न सही। मुस्लमान चवंदा कानून अंग्रेज़। हाणे हिकिड़े पासे ॾांहुं हज़रत साईं मौलाना मोहम्मद मुराद साहब सखर में इलेक्शन में बीठो आहे, ॿिए पासे ॾांहुं असांजो सैयद सुवारो बीठो आहे। साईं जो मंशूर आहे त हीअ धरती अल्लाह जी, कानून भी अल्लाह जो। होॾां वॾेरो रईस ऐं सरदार बीठो आहे जंहिंजो मंशूर आहे त कानून परवेज़ जो, कानून अमेरिका ऐं बरतानिया जो। हाणे जेकर असांजो मुस्लमान मुवहिद तौहीद वारो देवबंदी आलिमनि खे छॾे करे, अल्लाह जे कानून खे छॾे करे अंग्रेज़ी कानून खे वोट थो ॾे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इन जहिड़ो मुशरिक बि पूरी दुनिया में कोन्हे। हुननि मुशरिकनि ते मयार न आहे, मयार तव्हां ते आहे। तव्हां त पंहिंजो ईमान बचायो। माण्हू चवंदासीं सैयद मेरो त बि 5 सेरो, सैयद मेरो थींदो आहे? इहो तव्हांजो अक़ीदो आहे त सैयद मेरो थींदो आहे? असां अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद जो अक़ीदो ईमान आहे त सैयद मेरो न थींदो आहे। सैयद बेनमाज़ी न थींदो आहे, सैयद शराबी न थींदो आहे, सैयद कुताई न थींदो आहे, सैयद ज़ानी न थींदो आहे, सैयद मेला न कराईंदो आहे, सैयद कंजरनि ऐं कंजरनि जे मथां घोर न कंदो आहे। सैयद जी न्याणी, सैयद जी घरवारी घर मां बेपर्दा थी करे ॿाहिरि न निकिरंदी आहे। सैयद जे घर ते टेलीविज़न ऐं वीसीआर ऐं डिश जी लानत न हूंदी आहे। सैयद उहो आहे जो मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे नाने मुस्तफ़ा जे सुन्नत जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारे। इहो सैयद आहे, इहो आले रसूल आहे, इहो असां अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद जे अखियुनि जो नूर आहे। सैयद ॾिसणा हुजो त हज़रत साईं अब्दुल्ला शाह जी ज़िंदगी ते नज़र कयो। अल्लाह इन सैयद सुहारे जी ज़िंदगी में, सिहत में, रिज़्क़ में, रोज़ी में बरकत करे, जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी अल्लाह जे दीन जे लाइ वक़ुफ़ करे छॾी। हालांकि जेकर सचे दीन खे छॾे हा, हक़ वारे रस्ते खे छॾे हा त दुनिया दौलत जा ढेर इन जवान वटि हुजनि हा, बंगला ऐं महलातूं कारूं ऐं पेजारा इन जवान वटि हुजनि हा, हज़ारे इन जा मुरीद हुजनि हा, पर सारी दुनिया खे ठुकराए करे हक़ जे रस्ते खे वरितो आहे। चए थो मूंखे गुरबत क़बूल आहे पर